अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर अगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अफ़सानवी अदब छा आहे। अफ़सानो हिकु अहम तख़लीक़ी ऐं अज़ीम अदब आहे। जेतोणीकि उनमें ज़ाहिरी तरह फ़र्ज़ी ॻाल्हियूं थियनि थियूं, ताहम उहे किन सदाकतनि ते मुबनी आहिनि, जिन जो अक्स हिकु रोशन आईने वांगुरु मालूम थिए थो ऐं जंहिंमां ज़िंदगीअ जे गुज़िरियल वाक़िअनि ऐं ज़माने जे हादिसात खे बख़ूबी ॾिसी सघिजे थो। पर किथे इंसान जूं पंहिंजूं सुधूं ख़्वाहिशूं ऐं आईंदा जा हसीन ख़्वाब उन मां नज़र अचनि था। ज़िंदगी में आसाइश ऐं लज़्ज़तनि खां महरूमनि ऐं अरमाननि जी नक़ाब कुशाई उन मां थिए थी। अफ़सानो जेतोणीकि फ़र्ज़ी ॻाल्हियुनि ते ॿधलु थिए थो, लेकिन उहो इंसानी ज़िंदगी ऐं समाज में ई जनमु वठे थो। उन करे ॾिसबो न फ़क़ति उन मां समाज ऐं तहज़ीबी क़दरनि जी अकासी थिए थी, बल्कि गुज़िरियल ज़माने जे रीतनि रस्मनि, एहसासनि ऐं आदतनि जी वाक़िफ़ियत हासिलु थिए थी। अफ़साने में बज़ाहिर तख़ियल जूं बुलंद परवाज़ूं ऐं बयान हूंदा आहिनि, लेकिन पस पर्दा उनजो रिश्तो हक़ीक़त निगारी सां ॻंढियल रहे थो। उनमें पंहिंजे वक़्त जूं सदाकतूं समायल थियनि थियूं। हिन जदीद दौर में अफ़सानवी अदब जूं टे सिन्फ़ूं आहिनि: नाविल, ड्रामो, अफ़सानो। हीअ सिन्फ़ूं ताहाल अवाम में मक़बूल आहिनि। हिन दौर जे अफ़साने में अॻे दौर खां निस्बतन ज़्यादा हक़ीक़त समायल आहे। उनमें को बि अहिड़ो समाजी पहलू नाहे जंहिंजी अकासी न कई वई हुजे।